नाज़रीन, थाणे बुलाखान में भी ॿियनि शहरनि जी जियां महांगाई जे तूफ़ान कर खयो आहे। सब्जिनी ॿियनि आम वापे शयुनि जी अघ चोट चढ़ी विया आहिनि। तफ़सीलुनि लाइ पेश आहे शहबाज़ उमरानी जी ही रिपोर्ट। थाणो बुलाखान में तब्दीली सरकार की ॿी का तब्दीली नजर न आई है, पर थाणे बुलाखान में सब्जी के अघन में वही तब्दीली नजर अची रही है। सिंध के ॿियनि शहरन वांगुर थाणो बुलाखान में भी सब्जी जा अघ आसमान से गालियों करण लगा आहिनि, जंहिं सबब गरीब माण्हुनि जा ॿई हथ मथे ते अची विया आहिनि। थाणो बुलाखान में टमाटो 250 खां 300 रुपया किलो, अदरक 400 रुपया, मटर 250, भिंडी 120 रुपया, बाकरो गोश्त 800 रुपया, जॾहिं त मुर्गी जेका आहे उहा 280 खां 300 रुपया फी किलो ताईं विक्रो थी रही है। जंहिं सबब गरीब माण्हू सख्त परेशानी के शिकार आहिनि। उन हवाले से थाणो बुलाखान के शहरीन ऐं वापारीन आवाज़ टीवी न्यूज़ सां ॻाल्हाईंदे चयो त ॾिठो वञे त गरीब माण्हू हिन वक़्तु तमामु घणो परेशान लॻो पियो आहे, छो जो 500 रुपया ॾियाड़ी कमाए थो, उन जे मुताबिक़ जेको 300 रुपया टमाटा किलो लॻा पिया आहिनि ऐं अटे जो अघु ॾींहों ॾींहुं वधंदो वञे। 14-1500 रुपया कटो जेको 2000 ताईं वञी पहुतो आहे। असीं हुकुमराननि खां इहा गुज़ारिश था करियूं त आम आवाम खे गरीब खे रिलीफ ॾिनो वञे। मुल्क में एतरी महंगाई थी है जो गरीबन माण्हुनि जी आमदन चेल चुबी थी है। गरीब माण्हू 300 रुपया 500 रुपया कमाए, गॾा गॾियारो रेड़ियारो हर शइ चोट ते महंगाई चढ़ी विया। गरीब माण्हू जो को वैल्यू ही कोन्हे, गरीब माण्हू जो को गुज़ारे कोन्हे, केॾा वञनि सभु माण्हू मजबूर। असां त चवंदा आहिनि हिन में कसूर त हुकूमत जो आहे। हर चीज़ जेका वधंदी वञे, असीं गरीब माण्हू कमायूं 250 रुपया अॻे जेको सुबुह निकिरंदासीं विचीअ ताईं, हाणे सॼी राति जेको डोड़ूं था, मुड़ियो महिनतूं करी था, पर असांजी पूरी न पई थिए। 400 रुपया किलो गवर्नमेंट रेट मुक़ररु करे ॾिनो। डीसी साहब सां मीटिंग थी असांजी, उन में रेट तय थियो जेको 2 किले जी मच्छी 400 रुपया किलो, 2 किले खां घटि जेका 350 रुपया किलो, असां उहे रेट हलनि पिया हिते। तव्हां शहरीन ऐं वापारीन जा वीचार ॿुधा। हुननि जो चवणु आहे त पहिरियां गोश्त ऐं मच्छी गरीब माण्हू जे खाइण खां महांगी हूंदी हुई, पर हाणे सब्जियूं भी गरीब माण्हू जे खाइण खां चोट चढ़ी वियूं आहिनि। तब्दीली सरकार गरीब माण्हू खां 2 वेलनि जी मानी जो हक़ भी खसे छॾियो आहे। ज़रूरत उन ॻाल्हि जी आहे त हुकूमत ऐं ज़िले इंतज़ामिया खे घुर्जे त भाॼियुनि जे वधंदड़ अघनि ते कंट्रोल करे अवाम खे रिलीफ फराहम करे। कैमरामैन राशिद मंगड़ार सां गॾु शहबाज़ उमरानी, आवाज़ टीवी न्यूज़।